नाज़रीन अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सखर बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त पाणी जी खोट जो बहिरान बरक़रार रहियो त फ़सलनि खे सख़्तु नुक़सानु पहुची सघे थो। ॿिए पासे सखर गुड्डू ऐं कोटड़ी बैराज में 40% पाणीअ जी खोट बरक़रार आहे। कैनालनि खे पाणी फ़राहमी जी मुतासिर थियण लॻी आहे। नाज़रीन अव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया त सखर बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त पाणी जो बहिरान बरक़रार रहियो त फ़सलनि खे सख़्तु नुक़सानु पहुची सघे थो। ॿिए पासे सखर गुड्डू ऐं कोटी बैराज में 40% पाणी जी खोट बरक़रार आहे ऐं कैनालनि खे पाणी जी फ़राहमी मुतासिर थियण लॻी आहे। सखर बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त पाणी जी खोट जो बहिरान बरक़रार रहियो त फ़सलनि खे सख़्तु नुक़सानु पहुची सघे थो। ॿिए पासे सखर गुड्डू ऐं कोटड़ी बैराज में 40% पाणीअ जी खोट बरक़रार आहे। कैनालनि खे पाणी फ़राहमी जी मुतासिर थियण लॻी आहे। नाज़रीन अव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया त सखर बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त पाणी जो बहिरान बरक़रार रहियो त फ़सलनि खे सख़्तु नुक़सानु पहुची सघे थो। ॿिए पासे सखर गुड्डू ऐं कोटी बैराज में 40% पाणी जी खोट बरक़रार आहे ऐं कैनालनि खे पाणी जी फ़राहमी मुतासिर थियण लॻी आहे।